नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त कुरंडी लॻ उकरी थाणे जी हद ॻोठ रांझो ख़ान ख़ासकेली जी रवासिन ॻोठाणनि साईं ॾिनो ख़ासकेली, इरशाद ख़ासकेली, जवाद ख़ासकेली ऐं ॿियनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त ॼाणियल बाअसर असांजो जीण जंजाल करे छॾियो। हिन चयो त पाणी भरण तां थियल झेड़े बाद ॼाणायल बाअसर असांखे हितां लॾाइण चाहिनि था, पंहिंजी ज़मीन में पाणी बि वहण नथा ॾियनि। हिननि चयो त गुज़िरियल राति ज़मीन ते पाणी वहंदड़ असांजे नौजवान सनाउल्लाह ख़ासकेली खे बि राजपुर बिरादरी जे माण्हुनि लठूं ऐं कुआड़ियूं हणी ज़ख़्मी करे जंहिंखे ज़ख़्मी हालत में फैज़गंज इस्पताल दाख़िल करायो, जितां खैरपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो। हिन चयो त उकरी चौधगी थाणे जे अहिड़े वाक़े जी NC दाख़िल कराई है, पर का बि गिरफ़्तारी न थी सघी। हिन चयो त बाअसर असांजी ज़मीन भरिसां हथियारबंद माण्हू विहारे छॾिया आहिनि, जेका असांखे हर रोज़ धमकाईंदा आहिनि। हिन चयो त बाअसरनि जूं दाहूं इलाइक़े जे नेक मर्द खे बि ॾिनियूं, पर असांजो को बि ॿुधण वारो न आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।